जी हदीसा सहाबी हिकिड़ो बयान करे थो। असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा हुआसीं, तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो जवान नबी साईं जी दरबार में आयो। अची करे अर्ज़ करण लॻो, साईं मां यहूदी आहियां, साईं मां गैर मुस्लिम आहियां, पर अव्हां में उम्मीद रखी करे टे हिकिड़ा मुतालबा खणी आयो आहियां। मूंखे उम्मीद आहे त मुंहिंजा टई मुतालबा अव्हां जी दरबार में पूरा थी वेंदा। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हीअ मां मुहम्मद करीम जी अहिड़ी दरबार आहे जो अल्लाह साईं ना उम्मीदनि जूं बि उम्मीदां पूरियूं करे छॾींदो आहे। ॿुधा कहिड़ा मुतालबा खणी आयो आहे? चइसई पहिरियों मुतालबो इहो आहे त मां सॼी ज़िंदगी प्यादल सफ़र कयो आहे। हाणे साईं मां प्यादल सफ़र नथो करे सघां, तव्हां ॾे मुतालबो खणी आयो आहियां, मूंखे का सवारी ॾियो, उन ते चढ़ी करे मां सफ़र कयां। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम में ऐलान फरमायो, पाण फरमायूं आहे त यहूदी आहे त गैर मुस्लिम, पर अॼु मां मुहम्मद में उम्मीद रखी आयो आहे। अॼु मां मुहम्मद जो महिमान आहे को जवान, हिन मुंहिंजे महिमान खे सवारी ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां वटि उठ आहे, मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। पहिरियों मुतालबो पूरो थी वियो, ॿियो मुतालबो कर। चइसई ॿियो मुतालबो इहो आहे त मुंहिंजा लटा बि पुराणा आहिनि, मूंखे लटा बि नवां ॾियो। छा चइबा? कुझु ॻाल्हाईंदा हलो। लटा पुराणा आहिनि, मूंखे लटा बि नवां ॾियो। वरी नबी से ऐलान फरमायो, आहे को जवान, हिन मुंहिंजे महिमान खे नवां लटा ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां नओं जोड़ो कपिड़नि जो ठहिरायो थमे, अञा पातो बि कोन्हे को, पर मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। ॿियो मुतालबो पूरो थी वियो, टियों मुतालबो कर। चइसई बुख लॻी आहे, मानी खारायो। छा चइबा? कुझु ॻाल्हाईंदा हलो ॿेली। बुख लॻी आहे, मानी खारायो। वरी नबी से ऐलान फरमायो, आहे को जवान, हिन मुंहिंजे महिमान खे मानी खाराए। को बि सहाबी न उथियो, छो त गुरबत ही मिसकीनी ही। सलमान फारसी उथी बीठो, अर्ज़ करण लॻो, साईं मां तव्हां कहिड़े घर जो ॾस ॾियां जो हे महिमान हलंदो न, मानी खाई मोटंदो, बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमा, सलमान इहो कंहिंजो घर आहे? चइसई अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार जो घर आहे। नबी साईं फरमायो, सलमान इहो त मुंहिंजे न्याणीअ फातिमत ज़हरा जो घर आहे, इहो त मुंहिंजो ई घर आहे। साईं अली जे दरवाज़े ते हलंदो न, बुखियो न मोटंदो। आहे न बा, अली साईं जे दरवाज़े तां कोई बुखियो न मोटियो आहे। क़ुरान पाक में खोड़ सारा गवाहियूं आहिनि त जेके अल्लाह जे नाले ते मानी खाराईंदा आहिनि, अल्लाह उन्हनि खां हे फर्श ते मानी खाराईंदा आहिनि, अल्लाह अर्श ते राज़ी थींदो आहे। हज़रत सलमान साईं अर्ज़ कयो, साईं हे महिमान अली साईं जे दरवाज़े ते हलंदो न, बुखियो न मोटंदो, मानी खाई मोटंदो। नबी साईं फरमा, सलमान जल्दी वठी वञेसि। हज़रत सलमान चए थो, मां महिमान खे वरितो, सिधो अली साईं जे दरवाज़े ते आयुसि। अली साईं घर में मौजूद न हुआ, मां दरवाज़ो खड़कायो। अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो, मन दक़ल बाब, ओ दरवाज़े खे खड़कण वारा केरु? सलमान चए थो, मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम आयो आहियां। कीअं आयो आहियां? हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी,
टे मुतालबा के मुतालबा पूरा थी वैसे टे मानी जो मुतालबो के पर गुरबत जे करे के बहा न कई पो मां सलमान अर्ज़ कयो त अली जे दरवाजे ता भुखियो न मोट दो नबी सही फरमायो जल्दी वठी वञेसि अवां जे दरवाजे ते मेहमान वठी आयो आं हिन खे मानी खारायो अम्मा फातिमा तो ज़रा सोचे थी घर में कुछ भी कोने को पर अबे जो मेहमान भुखियो मोटी वने ओ सलमान को मिनट तभी अम्मा फातिमा तो ज़रा घर में वही वनी अली से जी चादर खणी आई सलमान ये चादर खणी बाजार में वञ दुकानदार थी यहूदी थी उन वटि वञी गिरवी रख चवेस असांखे अटो भी दे गिह भी दे सामान दे त मां पंहिंजे अबे जे मेहमान खे मानी खारायां हज़रत सलमान चे तो मां चादर भी खयूं मेहमान खे भी वरतो सिधो बाजार में आयम उन दुकानदार यहूदी के चिमगाल बुध हे नबी से जो मेहमान आहे भी यहूदी टे मुतालबा के मुतालबा पूरा थी वैसे टे मानी जो मुतालबो के पर गुरबत जे करे के बहा न कई पो मुझो नालो सलमान आ मां नबी से जो गुलाम आया अर्ज़ कयमि त अली जे दरवाजे ता भुखियो न मोट दो नबी से फरमायो वठी वञेसि उते वयासे उते भी इंतजाम कोन हो हाणे अली से जी चादर खणी आयो आ गिरवी रख असांखे अटो भी दे गिह भी दे सामान भी दे दुकानदार यहूदी चवण लॻो हिकिड़ो मिंट त बीहो अंदरि वियो असां सोचियोसीं वियो आहे सामान खणी ईंदो वियो त वॾो हिकिड़ो किताब खणी आयो किताब खोले करे चवण लॻो किताब ॾिसो था हिन जो नालो तौरात आहे असांजे मूसा नबी ते नाज़िल थियल आहे पर हिन जे हिन सिफ़े ते या सॼी ॻाल्हि लिखी पई आहे त आख़िरी नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि महिमान ईंदो हूंदो बि यहूदी टे मुतालबा कंदो ॿ मुतालबा पूरा थी वेंदसि टे मानी जो मुतालबो कंदो पर गुरबत जे करे को बहा न कंदो पोइ सलमान नाले ग़ुलाम उथी बीहंदो चवंदो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो ओॾे वेंदा उते बि इंतज़ाम न हूंदो पोइ अली साईं जी चादर जी बाज़ार में गिरवी रखी वेंदी हे त सॼी ॻाल्हि अॻई तौरात में लिखी पई आहे हाणे मां भी यहूदी आहियां मेहमान भी यहूदी आहे असां ॿिन्ही खे नबी साईं जी दरबार में वठी हल ॿई अची करे कलमो पढ़ी मुसलमान थींदा आहिनि तॾहिं रब साईं जो क़ुरान भी चवंदो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ए भलाई भी साईं जे करे थी न त जेके तव्हां सां वारा अफ़ाल आहिनि न तव्हां सां जा जहिड़ा कम आहिनि ॾिसो कीअं था बार बार बारिश हले थी पई हे अमल किना जो रब नाराज़ थियो आहे अल्लाह कावड़ियो आहे यादि रखो सहाबा किराम नबी साईं खे अर्ज़ु कयो साईं असांखे कीअं ख़बर पए अल्लाह असां ते नाराज़ थियो आहे अल्लाह असां ते कावड़ियो आहे असांखे कीअं ख़बर पए साईं जन फरमाइनि था जिथे मींहं जी ज़रूरत हुजे अल्लाह न वसाए जिथे न हुजे उते वसाए सम्झो त अल्लाह तव्हां ते नाराज़ आहे अल्लाह तव्हां ते ॾमरियल आहे अल्लाह तव्हां ते कावड़ियल आहे ॿेड़ी अल्लाह खे नाराज़ न कयो